Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. बेतमादी रिथ में काफ लीग जो अहम किरदार आहे ऑपोजिशन के काफ लीग मां फ़ाइदो वठणु घुरिजे। बेतमादी ते जेतिरा वधीक माण्हू गॾु हूंदा ओतिरो वधीक फ़ाइदो थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी खे ख़त्म करण जा ख़्वाब ॾिसंदड़ पाण ख़त्म थी विया। ओकाड़ा में लॉन्ग मार्च खे ख़िताब कंदे बिलावल चयो त इमरान ख़ान हर वाइदे ते यू टर्न वरितो। नौजवान खां पुछो त चवंदा ही तब्दीली न पर तबाही आहे। हुकुमराननि जी नालाइकी सबबि हर तबिको परेशान आहे। असांखे इक़्तिदार मिलियो त सिंध जियां पंजाब में बि शागिर्द यूनियन बहाल कंदासीं। हुकूमत ऑपोजिशन जी बेअतमादी रिथ जो मुक़ाबिलो करण लाइ होमवर्क मुकम्मल करे वरितो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI MNS सां मुलाक़ात दौरान चयो आहे त नंबर गेम पूरी आहे। ऑपोजिशन बेअतमादी जो शौक़ पूरो करे खेनि अंदाज़ो थी वेंदो। PTI जा मेंबर्स मुतहिद आहिनि, संदन वफ़ादारी ते यकीन आहे। MNS वज़ीर आज़म खे साथ जी ख़ातिरी कराईंदे चयो त हू केॾांहुं न पिया वञनि। PDM क़यादत तरफ़ां बि बेअतमादी रिथ लाइ नंबर ते इत्मीनान जो इज़हार। मौलाना फज़ल रहमान नवाज़ शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो करे बेअतमादी रिथ ते मुशावरत कई। फज़ल रहमान 2 ॾींहं अॻु आसिफ़ ज़रदारी सां थियल मुलाक़ात बाबति नवाज़ शरीफ़ खे आगाह कयो। बेअतमादी रिथ लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते ख़ुर्शीद शाह इस्लामाबाद पहुची वियो। ख़ुर्शीद शाह चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजी पार्टी काफ लीग जी झोली में न विझंदो। इमरान ख़ान परवेज़ इलाही खे वॾी वज़ारत न ॾिनी त पार्टी कीअं ॾींदो। हुकूमती मेंबर्स हाणे इमरान ख़ान जो बार खणण लाइ तयारु न आहिनि। हुकूमत जा 12-13 MNS फ़ैसिलो करे चुका आहिनि। क़ौमी असम्बली जो इजलास सॾाइण लाइ पहिरीं रिक्वेज़ेशन जमा कराई वेंदी। इस्लामाबाद में मार्च जी पुॼाणी ते बेअतमादी रिथ जमा कराई वेंदी। बिलावल भुट्टो साहब का जो लॉन्ग मार्च है हम उसको रावलपिंडी में खुशामदीद कहेंगे। हम चाहते हैं कि वो मैच के बाद वहाँ पे पहुँचें, क्योंकि पाकिस्तान में 24 साल के बाद क्रिकेट बहाल हुई है। हम चाहते हैं कि इंटरनेशनली आप सिग्नल इस तरह के ना दें कि जिससे पाकिस्तान में क्रिकेट मुतासर हो। आप क्रिकेट के बाद आ जाएंगे, जितने लोग आपके साथ हैं एक कैबिन में पूरे आ जाएंगे। हम वो कैबिन भी आपको दे देंगे, चाय शाय भी पिला देंगे। ये मौलाना फजलुर रहमान साहब का कल मैं देख रहा था, चेहरा बड़ा उतरा हुआ है। वो शाकर शुजाबादी साहब का बड़ा मशहूर शेर है ना कि तू शाकर आप सियाणा है, साडा चेहरा वेख हालात ना पूछ। अब तो 48 के बाद 72वां घंटा शुरू होने वाला है और नो कॉन्फिडेंस का कहीं अता पता नहीं है। इमरान खान पाकिस्तान के लीडर हैं, इस वक्त मुस्लिम उम्मा के लीडर हैं। एक ऐसी हुकूमत है मुल्क में जिससे फ़ौज जिसके पीछे खड़ी है, जिसके पीछे पूरा मुल्क खड़ा है। हमारे इत्तेहादियों ने हमें पूरे ताउन का यकीन दिलाया है और वो सारे जो हैं वो भी डट के इमरान खान के साथ खड़े हैं। ऑपोजिशन बेअतमादी में PTI जे जिन मेंबर्स जा नाला खयां उन्हनि इस्तेहकाक जी रिथ जमा कराए छॾी। ऑपोजिशन जी बेअतमादी रिथ जो ॿार गुम थी वियो। 72 कलाक गुज़रण बावजूद बेअतमादी रिथ न आई। फज़ल रहमान जो मुंहुं लथल आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त लंडन में जहांगीर तरीन जी सिहत बहितर आहे, हू फ़िलहाल पाकिस्तान न ईंदो। इत्तेहादनि पक ॾिनी आहे त इमरान ख़ान जो साथ ॾींदा। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो त ऑपोजिशन हॉर्स ट्रेडिंग शुरू कई आहे। मेंबर्स जी ख़रीद ऐं विक्रे जी मंडी लॻाई वई आहे। एतमाद का बड़ा शोर मचाया जा रहा है। इजलास की रिक्वेजिशन की दरखास्त भी अभी मसूल नहीं हुई। इजलास की रिक्वेजिशन की दरखास्त के मसूल होने के 14 दिन के अंदर अंदर स्पीकर ने इजलास बुलाना होता है। दिल्ली दूरस्थ और ये कमोबेश 1 महीने का प्रोसीजर है। 1 महीना ना सही तो 24-26 दिन तो कहीं नहीं गए और इंशाअल्लाह ताला इमरान खान 5 साल पूरे करेंगे और अल्लाह सुब्हाना ताला के हुक्म से हम बेशक ये जो मर्जी तहरीक ले आए, पहले भी इनको असेंबली में शिकस्त हुई है, अब भी शिकस्त होगी। बेअतमादी रिथ पेश करण लाइ ऑपोजिशन अञा स्पीकर खे दरख़्वास्त बि नाहे ॾिनी। रिथ पेश करण वारे प्रोसीजर में ई 1 महीनो लॻी वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजो मुद्दो पूरो कंदो। ऑपोजिशन पार्लियामेंट में पहिरियां बि नाकाम थी, हाणे बि खेनि शिकस्त मिलंदी। मुल्क के अफ़वाहुनि ऐं इंतिशार जी ॻाल्हियुनि सां नुक़सानु थींदो आहे।
कुछ माण्हू डफेड़ खे हवा ॾेई तरक़ी अॻियां रंडकूं विझनि था। नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट लाइ घरू वज़ारत खे का बि दरख़्वास्त नाहे मिली। इमरान खान तो कराची के लिए एक नया जजीरा डेवलप करना चाह रहे थे और उसमें बेपना इंटरनेशनल इन्वेस्टमेंट तैयार थी। लोग कराची पे इन्वेस्ट करना चाह रहे थे। रुकावट कौन बना? सिंध की हुकूमत। इजाजतनामा दे के विड्रॉ किसने किया? सिंध की हुकूमत ने। तो ये जिम्मेदार कराची के आज हालात जो है उसकी जिम्मेदार PPP जरदारी है। साहब आप एक तरफ हकूमत सिंध मार्च की बात करते हैं, दूसरी तरफ सिंध के शरायर के हवाले से सिंध हुकूमत का कहना है कि वफाक कब्जा करना चाहता है। आवाम समझ किसने कब्जा करना चाह रहा है? बंडल आइलैंड। यार खुदा के लिए एक सेकंड, बिल्कुल नहीं करना चाहते। प्रोपेगेंडा है। सिंध के लोगों से झूठ बोलते हैं, फरेब करते हैं, नाटक रचाते हैं। हम लिख के देने को तैयार हैं वो जज़ायर जो है वो सिंध हुकूमत की मलकियत रहेंगे। और काम तो होने दो यार, इन्वेस्टमेंट तो होने दो। कहते हैं ना पंजाबी में, न खेडांगे न खेडण देंगे। ये है इनकी पॉलिसी। परडेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त सिंध जे बेटनि बाबति सिंध जा हुक्मरान सिंधी माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। लिखी ॾियण लाइ तयारु आहियूं त बेट सिंध जा ई रहंदा। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो त इमरान खान कराची जे बेट खे तरक़ी वठाइण जी कोशिशि कई त सिंध हुकूमत रंडकूं विधियूं। बेट तरक़ी करे हा त फ़ाइदो कराची जे अवाम खे पहुचे हा। PTI जो लॉन्ग मार्च सुभाणे कराची रवानो थींदो। कराची वासी इमरान खान जी उमीदुनि ते पूरो लहंदा। कल जुमे की नमाज में जो पेशावर की जामिया मस्जिद में खूनी वाक़या हुआ जिसमें 57 अफराद शहीद हुए और 100 से ज़्यादा अफराद ज़ख्मी हुए, उनके तीनों मुल्ज़मों तक KPK की पुलिस और तहकीकाती अदारे जो है उनकी शनाख्त हो चुकी है और उनकी तह तक पहुंच चुके हैं। आइंदा 1-2 रोज़ में उन मुल्ज़मों तक पुलिस पहुंच जाएगी, लेकिन उनकी टोटली आइडेंटिफिकेशन हो चुकी है। पेशावर आपघाती हमले में मुलविस 3 दहशतगर्दनि जी सुञाणप थियण जी दावा। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त KP पुलिस ऐं जांच इदारनि जवाबदारनि जो पतो लॻाए वरितो आहे। 1-2 ॾींहनि में पकड़ में अची वेंदा। हमले जा वधीक 6 ज़ख़्मी फ़ौत थियण बाद शहीदनि जो अंग वधी 63 थी वियो। पेशावर जे CTD थाणे ते वाक़े जो केस बि दाख़िल। दिफ़ाई बजट मां 1 खरब रुपया घटाया वञनि त मुल्की मईशत बहितर थी सघे थी। असां वटि 2 पाकिस्तान आहिनि। सियासत ई अवाम जो आवाज़ आहे ऐं सियासत खां सवाइ तरक़ी मुमकिन नाहे। माशी माहिर कैसर बंगाली जूं KLF में मईशत बाबति सेशन दौरान ॻाल्हियूं। अॻूणे FBI चेयरमैन शबर ज़ैदी चयो आहे त पाकिस्तान में मुआशी पॉलिसी कॾहिं बि नाहे ठही। मुल्क IMF जी पॉलिसीज़ ते ई हले थो। दौलत सां मालामाल पाकिस्तान सिक्योरिटी स्टेट बणियल आहे। इहा कहिड़ी दौलत आहे जेका ज़ाहिर नथी कई वञे। लॉन्ग मार्च दौरान ड्रोन कैमरा लॻण सबबि ज़ख़्मी थियल आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो पहिरियों बयान अची वियो। आसिफ़ा वाक़े बाद दुख ऐं मुहबत जो इज़हार कंदड़नि जा थोरा मञींदे चयो आहे त डॉक्टर्स, नर्सिस, लोकल पुलिस जी बि थोराई थी आहियां, जिन फौरी तौर तिबी इमदाद ॾिनी ऐं गॾु रहिया। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी गुज़िरियल ॾींहुं खानेवाल में लॉन्ग मार्च दौरान ड्रोन कैमरा लॻण सबबि ज़ख़्मी थी हुई। छोकिरो मारियो सभु खां असां 5-6 ॼणा वियासीं। कंहिंखे जेको थियल आहे पुॼा सभिनी खे निकिरो बाबा माण्हू असांखे थिया त माण्हू तव्हांजो वेठो आहे जेरो तव्हां निकिरो। पर घणो कुझु असांखे ॻाल्हायूं, कुझु थियल आहे ॾिनो हिसाब ॾिनो। पहिरीं त इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। कंहिं ग़रीब जो ॿारु मारिजी वञे, उन्हनि जे घरनि में कोराम थी वियो हुन। ऐं इहा ई अपील तव्हांजे साम्हूं मूं पीर मोहम्मद शाह सां बि ॻाल्हाए ऐं फ़ारूक साहब सां बि ॻाल्हायो। मां इहा ई ॻाल्हि रखी आहे त जे इंक्वायरी कयो फ्री एंड फेयर, क़ुर शरीफ़ ते इंक्वायरी कयो। जे असांजो छोकिरो, असांजो चांडियो ग़लति आहे ऐं हो धाड़ेल हो, चोर हो, असां तव्हां ते एतिराज़ न कंदासीं। पर जे धाड़ेल न हो, चोर न हो, ग़रीब जो ॿारु हो, असां पंहिंजो हिसाबु ज़रूरु वठंदासीं। उहो खणी पुलिस हुजे या केरु। दादू पुलिस असांजो चांडियो नाहक मारियो आहे त हिसाब वठंदासीं। मुबैना मुक़ाबले में मारियल बशीर उर्फ बशू चांडियो ॾोहारी हो त पोइ पुलिस सां गॾु आहियूं। PPMPA बुरहान चांडियो जूं मुबैना मुक़ाबले में मारियल ॻोठाणे जे तॾे ते ॻाल्हियूं। बशीर चांडियो जे पोइरनि खे इंसाफ़ ऐं साथ जी ख़ातिर।
रूस तरफ़ां यूक्रेन में घेरे हेठि आयल 2 शहरनि में आरज़ी जंगबंदी ऐं इंसानी बुनियादनि ते राहदारी खोलण जो ऐलान। रूस जे दिफ़ाई वज़ारत जो चवणु आहे त राहदारी ज़रिए शहरनि जी हिफ़ाज़त महफ़ूज़ लॾ पलाइण लाइ तयारु आहियूं। मारियोपोल ऐं वोल्नोवा में सीज़ फायर करे शहरनि खे कढियो वेंदो। यूक्रेनी सदर नेटो खे वार्निंग ॾिनी आहे त नेटो ॼाणी वाणी नो फ्लाई ज़ोन लागू न करण जो फ़ैसिलो कयो। नो फ्लाई ज़ोन खां इनकार करे रूस खे वधीक बमबारी जो ग्रीन सिग्नल ॾिनो वियो आहे। यूक्रेन ख़तमु थियो त यूरोप ख़तमु थी वेंदो। ऐं शाहनवाज़ ॾहाणी जी सिंधी गीत झुंगारण ऐं झूमण वारी वीडियो वायरल। फास्ट बॉलर शाहनवाज़ ॾहाणी क़ौमी टीम सां गॾु इस्लामाबाद रवानगी दौरान गाॾी में सिंधी गीत झुंगारींदो रहियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।